खान बाबा, राजू जी राम जी अपील रद्द थी भैया। हाँ, ख़बर भेजी हुई है मां के। ब्लैक वारंट राजू जा जारी थींदा ऐं फाई ते सरमत चढ़ंदो। कोई तुंहिंजो मुंहुं छो लथल आ? तोखे त फाई कान थी लॻे। उहो त ठीकु आहे, पर मूंखे ॾाढो ॾुख थो थिए त मुंहिंजे हथनि सां कंहिं बेगुनाह इंसान खे फाई थी अचे। त पोइ छॾे ॾे हुनखे, जीअं हुनजे बदिरां पोइ तोखे फाई लॻे। करीम बख्श, मूंखे ख़बर न हुई त तूं नंढड़ी दिलि जो मालिक आहीं। इंसान आहियां खान बाबा, आख़िर दुख त थींदो न। हाणे न जेकॾहिं इंसान थियण जी कोशिशि कंदे त टंगिजी वेंदे सरकार जे हथां या वरी राजू हाणे पाण अची पंहिंजो कंधु फांसीअ लाइ तो वटि पेश न कंदो न। करीम बख्श, हरूभरू तूं पाण त मरंदे, पर पंहिंजे बच्चन जी ज़िंदगी भी बर्बाद कंदे। तूं हितां भॼण जी कोशिश न कजांइ, हिकु कदम बि ॿाहिरि नथो रखी सघीं। मां कुझु बि नथो कयां, पर तव्हां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। छा ॻाल्हि आहे? चओ, जल्दी चओ। तव्हां खां जेकर न थी सघे त मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो कमु कयो। असां त नौकर न आहियूं, पर ठीकु आहे, जल्दी ॿुधाए। मां हेतिरनि ॾींहंनि खां वठी हिते तव्हां वटि वाड़ियल आहियां ऐं मुंहिंजा घर वारा परेशान हूंदा। तव्हां घटि में घटि मुंहिंजे घर वारनि खे इहो इतलाउ त ॾियो त मां जीअरो आहियां। इन जो कहिड़ो फ़ाइदो? तोखे यकीन आहे तो पंहिंजे घर वारनि खे जहिड़ो ॾिसी सघंदे? सरमद, तो मूंखे पहिरियों दफ़ो पंहिंजे नाले सां सॾियो आहे करीम बख्श। मूंखे इन ॻाल्हि जो ॾुख आहे त तूं पंहिंजी ज़िंदगी में घणा ॾुख सटिया आहिनि। मूंखे अहसासु आहे। करीम बख्श, मूंखे सम्झ में नथो अचे त तूं अॼु एॾो रहमदिल कीअं थी वई? मां ॾाढो मजबूर आहियां। तोखे इहा ख़बर न आहे त हिन जेल जे अंदरि हिकु ॿियो बि जेल आहे। मां त पाण हिन अंदर वारी जेल जो कैदी आहियां। ॾिस करीम बख्श, मूंसां इहे डबल मीनिंग ॻाल्हियूं न कर। क्लियर चओ। मां सच थो चवां, तूं यकीन कर त इहो सभु सच आहे, हक़ीक़त आहे। जेल में कैदी जॾहिं एहतजाज वग़ैरह कंदा आहिनि त असां उन्हनि खे मोचड़ आणी उन्हनि जी ज़ुबान ख़ामोश कराए छॾींदा आहियूं। जेकॾहिं मां बग़ावत कंदुसि त मूंसां गॾु मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो धीउ पुटु सभु मरिजी वेंदा। तूं कूड़ थो ॻाल्हाई, बकवास थो करी। सरमद, मूंखे इहा ॻाल्हि तोखे ॿुधाईंदे ॾाढो ॾुख थो थिए त राजू जे राम जी अपील रद्द थी चुकी आहे। छा करीम बख्श, तूं राजू जे बदले मूंखे फांसी ॾियाराईंदे? हा, मूं वटि ॿियो को बि रस्तो न आहे। न करीम बख्श, इहा बकवास आहे। इहो कीअं थो थी सघे? मूंखे कीअं फांसी थी अची सघे? जेल जो उहो सॼो अमलो तब्दील थी चुको आहे। जेको इहो ॿुधाए सघे हा त तूं राजू न आहीं। हा, पर करीम बख्श, तूं जो आई, तूं त ॿुधाए सघी थो न उन्हनि खे। मूं चयो न त मां बेवस ऐं मजबूर आहियां ऐं मां पाण खे वॾो गुनाहगार महसूस थो कयां। जेकॾहिं थी सघे त मूंखे माफ़ करे छॾ। ॾिस करीम बख्श, मूंखे छॾे ॾे, मूंखे त कढ।
मां कंहिंखे कुझु न ॿुधाईंदुमि यार, मां सभु कुझु माफ़ करे छॾींदुमि। तोखे बि मूंखे प्लीज़ हितां कढ बसि। तोखे छॾण जी हिकिड़ी सूरत मूं वटि आहे। हा त पोइ ॿुधाए न करीम बख्श, जल्दी। उहा सूरत इहा आहे त मां पाण ख़ुदकशी करे छॾियां। हिकु बेकसूर माण्हू खे फांसी ते चढ़ाइण खां त सुठो आहे तूं इहो कर, तुंहिंजे लाइ इहो ई बहितर आहे। बसि इहो ई कमु आहे जेको मां नथो करे सघां। एतिरो बहादुर मां न आहियां। तो ते कुदरत जो अज़ाब नाज़िल थींदो करीम बख्श। ॾिस, तूं कॾहिं बि कुदरत जे कहर खां बची न सघंदे। तूं पछताईंदे, तोखे सज़ा मिलंदी हिनजी। तूं हिकु मासूम बेगुनाह सां ईअं पियो करी, तोखे सज़ा मिलंदी करीम बख्श। मुंहिंजा घर वारा इंतज़ारु कंदा हूंदा, मुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण मरियम। तूं करीम बख्श वाह करीम बख्श वाह। तूं उन भाईअ जे फंदे मुतलिक़ न सोच जेको तुंहिंजे गीचे में नाहे फिट थियणो। उहो त ठीकु आहे ख़ान बाबा, पर मां ज़हनी तौर ते ॾाढो परेशान आहियां। करीम बख्श, ज़िंदगीअ जा ॿिया बि खोड़ मामला आहिनि। हिन जेल खां ॿाहिरि हिकिड़ी वॾी दुनिया आहे। वे उन पंहिंजे दुनिया मुतलिक़ सोच। छा कयां ख़ान बाबा, कोशिश त कयां थो, पर करीम बख्श तूं मूंसां अॻ में कंहिं ॿनीअ जो ज़िक्र कयो जेका तुंहिंजी ॿनीअ जे भर में आहे। उहा ॿनी मुंहिंजी पहुच खां परे आहे बाबा। उन ॿनी जी क़ीमत घणी था घुरनि। तूं क़ीमत खे छॾ, तूं वञी उन ॿनीअ मुतलिक़ ॻाल्हाए। मूं तव्हांजी ॻाल्हि न सम्झी। करीम बख्श, क़ीमत जी गिणती छो थो करे? छा ख़ान बाबा, उहा क़ीमत तव्हां ॾेई छॾींदव? हा, उहा असां पारां तुंहिंजे लाइ सुखड़ी हूंदी। पर ख़ान बाबा, उन ॿनी जी क़ीमत 3 करोड़ रुपया आहे। करीम बख्श, असां पंहिंजे दोस्तनि खे हर क़ीमत ते ख़ुशि रखंदा आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी ख़ान बाबा, वॾी वॾी महिरबानी। ऐं हा, सरमद वारो कमु वॾे तरीक़े ऐं एहतियात सां पूरो करणो आहे। ठीकु आहे ख़ान बाबा, उहा मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। मां जुमा ख़ान खे फ़ोन करे थो छॾियां पियो त हू राजू जे भाउ ऐं ॿिनि घर वारनि खे आख़िरी मुलाक़ात जे लाइ वठी अचे, जीअं कंहिंखे शक न पवे। तव्हां सही था चओ ख़ान बाबा, जीअं शक जी गुंजाइश रहे ई न। मां जुमा ख़ान खे हाणे ई थो फ़ोन कयां त हू वञी राजू जे भाउ सां मिली अचे। ओ ख़ान बाबा, जुमा ख़ान खे मुंहिंजी ॿनी जे लाइ चई छॾिजो। हा, चवांसि थो। हेलो जुमा ख़ान, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजांइ। तूं वञ ऐं राजू जे भाउ ऐं घर वारनि खे मञी वठी अचो त सरमद सां पंहिंजी आख़िरी मुलाक़ात कर, जीअं कंहिंखे को शक न रहे त हे राजू सरमद। आई ॻाल्हि सम्झ में? ऐं हा, उहा जेका करीम बख्श वारी जेका ॿनी आहे न, उनजो बि बंदोबस्तु कर। कोशिश कर त जीअं यार खे ॿनी मिली वञे। आई ॻाल्हि सम्झ में वञे? ओके। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।